अल्लाह ताला दुनिया में हिकड़े इंसान के बे इंसान जे ला सहारो बनायो है। जहान जो निज़ाम रब्बुल आलमीन खालिकुल कुल अल्लाह रब्बुल इज़्ज़त ये बनायो है जो मानू के मानू जी मदद जी हर वक्त हाजत ज़रूरत पवंदी आ। पूरो निज़ाम अकेलो इंसान नथो हलाए सके। एक मानू जे वस जी गाल ना है जो पानी जिंदगी जा सभई मामलात ठाए सके। अकेलो मानू बार पैदा नथो करे सके, उन जे ला उन शादी करनी पवंदी। एकड़ो मानू अकेले सिर पांजो घर तामीर नथो करे सके, उन के मजदूरन जी जरूरत पवंदी। इए ही हर कम में अल्लाह ताला इंसान के इंसान जो मददगार साथी ऐं हमदर्द बनायो है। शरीयत पाक एक उसूल कायम फरमायो आ। अल्लाह जो कुरान तो फरमाए तो वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ। ए मोमिनो ए इंसानो तवा सभई गज्जी अल्लाह जी रस्सी के मजबूती से पकड़ियो। अल्लाह जी रस्सी के मजबूती से पकड़ियो ऐं वला तफर्रकू ऐं छिड़ विछड़ न थियो, एक बे खां जुदा न थियो, अलग अलग न थियो। अल्लाह जा बाना आयो, अल्लाह जी मजबूती अल्लाह जी रस्सी के मजबूती से पकड़ियो तो अल्लाह ताला तवां जे मामलात के आसान करे छड़ींदो। जिते अकेलो मानू कम करे उन जी जाए ते सजी जमात गजी कम करे तो जल्दी कम केड़ो खत्म थींदो? जेको जमात गजी कम करे। अकेलो मानू करे सके तो एकड़ो कम करे सके तो, पर उनके मेहनत लगंदी, मुशक्कत लगंदी। पर जडे घणी जमात गजी, घणा मानू गजी हिकड़े कम के सरंजाम ॾियनि तो उन जो नतीजो जल्दी निकरी सके तो, जल्दी अखज़ करे सके तो। इन जे करे साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ अल मुमिन लिल मुमिन कल बुनियान। मदीने वालो साईं तो फरमाए हिकड़ो मोमिन बे मोमिन जे ला हिकड़ी दीवार जे मिसल है। जे सिर सिर सां गजी दीवार ठहंदी आ, इए ही मोमिन मोमिन सां गजी उम्मत तामीर थींदी आ। यशुद्दु बअदुहु बअदन व शब्बक बैन असाबिही। मदीने वाले साईं फरमायो त पो हिकड़ो बे के मजबूत करे तो, हिकड़ो मोमिन बे जे ला सहारो मददगार ऐं उन जी मजबूती जो सबब बणजे तो। वो महबूबन करीमन पांजो आंगरियूं हीअं मिलाई। साईं फरमायो मोमिन मोमिनन जे ला ही आहिनि। वरी जो सुभान अल्लाह। उन्हनि में विछो ना। हाणे जॾहिं हे ॿ आंगरियूं मिलंदियूं त हिननि खे जुदा करणु सवलो आहे, पर जॾहिं हे सभु मिली वञनि त इहो चंबो चंबे में मिली वञे, इहो मज़बूत हथ मिली वियो, इनखे जुदा करणु ॾुखियो थी वेंदो आहे। इन जे करे मदीने वारे साईं फरमाए हिक ॿिए में जुदा न थियो, हिक ॿिए में नफ़रत न रखो, हिक ॿिए में हसद न रखो, हिक ॿिए जा मददगार बणिजी वञो, हिक ॿिए जा साथी बणिजी वञो, हिक ॿिए जा हाल भाई बणिजी वञो। दुखनि में, दर्दनि में, परेशानियुनि में हिक ॿिए जा मददगार थियो त अल्लाह वरी तव्हांजो मददगार बणिजी वेंदो। कुरान तो फरमाए वली अन अमशिय मा अखिन फी हाजतिन अहब्बु इलैय मन अन अअतकिफ फी हाज़ल मस्जिद यानी मस्जिद अल मदीनति शहरा। साईं फरमायो त तव्हां मां को माण्हू हिक के मुसलमान जी मदद जे ला हले, के मुसलमान जे इमदाद जे ला विख वधाए। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमाए को माण्हू मुंहिंजी मस्जिद नबवी में महीनो एतकाफ वेहे, मूंखे उहो के मुसलमान जी मदद करण अञा वधीक भलो अमल थो लॻे। हाणे हिते तव्हां पंहिंजी मस्जिद में एतकाफ वेठा आहियो, मातली में गफ़ारी मस्जिद में हिकड़े ॾींहं जो एतकाफ, मदीने वारो साईं तो फरमाए तव्हांखे 3 खंदकूं जहन्नम जी बाहि खां परे करे छॾींदो। हिकड़ी खंदक जो मुफ़ासिलो ज़मीन ऐं आसमान जे विच जेतिरो आहे। ये 3 खंदकूं जहन्नम जी बाहि खां परे करे। पर मदीने शरीफ में मस्जिद नबवी में जेको अमल कयो वञे वो असांजे शहर खां 50,000 गुना अञा वधीक अजुर ऐं सवाब जो मुतहमिल अजुर। वो अमल 50,000 दफ़ा वधीक अजुर जो बाइस आहे। पर मदीने वारो साईं तो फरमाए तव्हां एतकाफ वेहो सोब मुंहिंजी मस्जिद नबवी में पूरो महीनो एतकाफ वेहो, ॾींहं बि न, 2 ॾींहं न, 10 ॾींहं न, महीनो पूरो एतकाफ वेहो। पर ओॾा को माण्हू के मुसलमान जी मदद जे लाइ हले त हिन जे महीनो मस्जिद नबवी में एतकाफ वेहण खां वधीक अजुर सवाब मुसलमान जी हाजत रवाई जो अल्लाह अता कंदो आहे। समझो था?
इन जे करे मदीने वारे साईं फरमायो त बल्कि अल्लाह जो क़ुरान थो फरमाए वल्लज़ीन कफ़रू बअदुहुम औलियाउ बअद, काफ़िर हिक ॿिए जा मददगार आहिनि, हिकिड़ा हिक ॿियनि जा मददगार आहिनि। काफ़िर जॾहिं हिक ॿिए जा मददगार थी सघनि था, छा मुस्लमान हिक ॿिए जा साथी मददगार नथा थी सघनि? हींअर ॾिसो त ईरान ते हमले करण जे लाइ या उन खां अॻु में अफ़गानिस्तान जो मामिलो हुयो या उन खां बाद में इराक जो मामिलो हुयो, मुस्लमाननि ते विढ़ण जे लाइ मारण जे लाइ सभई काफ़िर गॾिजी आया, सभिनी गॾिजी हमला कया, गॾिजी मुस्लमाननि खे मारण जे लाइ हिक ॿिए जी मदद कई ऐं मुस्लमान पाण में जुदा लॻा पिया आहिनि। पर मदीने वारो साईं थो फरमाए वल्लाहु फी औनिल अब्द मा कानल अब्दु फी औनि अखीहि, जेको माण्हू मुस्लमान भाउ जी मदद में हूंदो आहे अल्लाह वरी उन जी मदद फरमाईंदो आहे। माण्हू ॿिए मुस्लमान जी मदद में शामिल थिए, अल्लाह वरी उन्हनि जी मदद में शामिल थी वेंदो आहे। साईं फरमाए मसलुल मोमिन फी तवादिहिम व तराहुमिहिम व तआतुफिहिम मसलुल जसद, हिकिड़ो मोमिन ॿिए मोमिन जे लाइ ईअं आहे मोहबत रखण में, रहम करण में, हमदी करण में, हमदर्दी रखण में ईअं आहिनि जीअं हिकिड़ो जिस्म हूंदो आहे, हिकु जिस्म मिसल हूंदा आहिनि। हिकिड़ो जिस्म आहे न, साईं फरमायो इज़श्तका मिन्हु उद्वुन तदाआ लहू साइरुल जसद, जिस्म जेके हिकिड़े उज़वे खे तकलीफ़ पवे त सॼे जिस्म में सूर पइजी वेंदो आहे। बुखार थिए न, बुखार थी वियो त ईअं न आहे त हथ चवे त ॿिए हथ खे बुखार आहे मूंखे परवाह न आहे, मथे में सूर आहे त ईअं न त पेर चवनि त मथे में सूर आहे मुंहिंजी कहिड़ी हाजत आहे, पेट में सूर पवे सॼो जिस्म बेचैन थी वेंदो, दिलि में सूर पवे सॼो जिस्म बेचैन थी वेंदो। नबी साईं फरमायो मोमिन बि हिक ॿिए जे लाइ ईअं आहिनि, हिकिड़े खे दर्द पहुचे, हिकिड़े खे तकलीफ़ पहुचे त सभई बेचैन थी वेंदा, अल्लाह मुंहिंजे फलस्तीनी भाउ खे तकलीफ़ छाजे लाइ पहुती आहे, मुंहिंजे लुबनानी भाउ खे, मुंहिंजे ईरानी भाउ खे तकलीफ़ छो पहुती आहे, इनखे अल्लाह सुखियो रखे, सलामत रखे, इहा ईमान जो हिकिड़ो दर्द आहे। सम्झो था? इन जे करे मदीने वारो साईं थो फरमाए तव्हां हिक ॿिए जा हॾ ॾोखी बणिजो, हिक ॿिए जा मददगार बणिजो, तव्हां हिकिड़नि जा मददगार थियो त अल्लाह वरी तव्हांजो मददगार बणिजी वेंदो। अल्लाह ताला शाह असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।